अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अबाणी ॿोली जे उनवान सां असांजो चैनल हले पियो। इन में असां सिंधी ॿोली खे अॻिते वधाईंदे अॼु नवां लफ़्ज़ सिखंदासीं। अॼु पाण सिंधी ॿोली जी 10 अखरी सिखंदासीं, पर मूं उन में 3 नवां लफ़्ज़ बि ऐड कया आहिनि। इहे 13 अखरी आहे जेका अॼु पाण इब्तिदा कंदासीं, स्टार्ट कंदासीं। इन खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, मोट ॾिजो। अचो त नवां लफ़्ज़ सिखूं। अलिफ ज़बर है, अलिफ मद आ, अलिफ ज़ेर ए, अलिफ ये ज़ेर ई, अलिफ पेश उ, अलिफ वा पेश उ, अलिफ ये ए, अलिफ ये ज़बर ए, अलिफ वा ओ, अलिफ वा ज़बर औ, अलिफ नून मद आ, अलिफ ये नून ज़ेर ई, अलिफ वा नून पेश उ। दोस्तों वरी ॾिसो, अलिफ ज़बर है, अलिफ मद आ, अलिफ ज़ेर ए, अलिफ ये ज़ेर ई, अलिफ पेश उ, अलिफ वा पेश उ, अलिफ ये, अलिफ ये ज़बर है, अलिफ वा ओ, अलिफ वा ज़बर औ, अलिफ नून मद आ, अलिफ ये नून ज़ेर ई, अलिफ वा नून पेश उ। दोस्तों ये लफ्ज़ सिंधी ॿोली खे सम्झण, सिखण, पढ़ण, लिखण में ऐं तव्हांखे अॻियां हिजे करण में तमामु तव्हांजी रहनुमाई कंदा। तंहिं करे इन्हनि लफ़्ज़नि खे तमामु सुठे नमूने यादि कजो ऐं असांखे मोट ॾिजो। महिरबानी, थैंक यू।